सेवण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हल्का रिपोर्टर महमद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में रमज़ानुल मुबारक महीने जे आख़िरी ॾहे जे शुरू थींदे ई अलाह जे घरनि में ख़तमुल क़ुरान जा जलसा शुरू थी विया। ख़तमुल क़ुरान जे सिलसिले में 24 रमज़ान शरीफ़ जी रात जो मरहूम हाजी कुंबर जी मस्जिद मेमन मौला सेवण में एक अज़ीम आलीशान जलसो मुनक़िद किया वियो। जलसो हर साल जियां हिन साल बि हाजी गुलाम नबी लाखो, महमद कासिम लाखो, यार मोहम्मद लाखो, ख़ालिद हुसैन लाखो ऐं मुज़फ़र हुसैन लाखो जिन जलसे जो एहतमाम कियो। जलसे में केतिरनि ई हाफ़िज़नि ऐं मौलवी साहिबान शिरकत कई। उन्हनि में जनाब साईं वकील अहमद बुगियो जेको हिन मस्जिद जो पेशमाम पिणु आहे, उन आयल महिमाननि खे ख़िताब कयो ऐं चयो त रमज़ान शरीफ़ जो महीनो महिमान महीनो आहे। अल्लाह तबारक तआला ही महीनो मुसलमाननि खे हिकु तोहफ़ो करे ॾिनो आहे। असां मुसलमाननि खे घुर्जे त हिन महीने में असां रोज़ा रखूं, निमाज़ पढ़ूं, तराविया निमाज़ अदा कयूं ऐं पंहिंजे कयल गुनाहनि जी अल्लाह खां माफ़ी घुरूं। अल्लाह साईं माफ़ करण वारो आहे। जॾहिं त हिन जलसे कराइण वारनि मस्जिद खे रंगा बिरंगी बल्बनि ऐं झालरनि सां सजायो वियो। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी सेवण जे सफ़ाई इंचार्ज बाक़िर हुसैन शेख ज़ोन 1 पिणु मस्जिद जे ॿाहिरां घिटियुनि खे ऐं चौक खे बुहारी ॾियाराए ऐं चुन वग़ैरह पिणु कराए ॾिनो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो कर अल्लाह ताला ताहा व यासीन क़ब्ल अन यख़्लुक़ समावाति वल अर्द बि अल्फ आमिन। अब फरमाया तो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अञा अल्लाह ताला न को आसमान पैदा कयो हो न को ज़मीन पैदा कई हुई, उनका 1000 साल पहले अल्लाह ताला ताहा ऐं यासीन जी तिलावत कई। अल्लाह ताला पाण पोइ उहो कैफियत कहिड़ी आहे उहो अल्लाह ॼाणे, पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाइण पिया चाहिनि त क़ुरान उहो किताब आहे अञा आसमान कोन पैदा कयो हो, ज़मीन पैदा कान कई हुई, त उन खां पहिरीं अल्लाह ताला जो जल पाण ताहा यासीन जी तिलावत कई। उते ॿुधण वारा केरु मलाइका हुआ, उते माना अल्लाह ताला जी तिलावत करणु